मुंहिंजे रिज़्क़ में बरकत न पए, हालात तंग में आहे, कुझु दफ़ा तंगी वारी हालत आहे, ॿुधायो त मां छा कयां, मां कमायां बि थो पर मूं वटि बचे कुझु बि नथो, हालात तंग आहिनि, ॾुखियाई में गुज़रे रहियो आहियां, मूंखे कोई अहिड़ी का शइ ॿुधायो त मुंहिंजा जीअं हालात सही थियनि, मुंहिंजे रिज़्क़ में बरकत अचे मां पंहिंजो सुठो वक़्तु गुज़ारे सघां। त नबी साईं उनखे ॿुधायो त नबी साईं चयोसि त जीअं अॼुकल्ह तव्हां कंहिं वटि पुछा करणु वेंदव त तव्हांखे चवंदा त 100 दफ़ा 200 दफ़ा हीअ शइ पढ़, 400 दफ़ा उहा शइ पढ़, 500 दफ़ा उहा शइ पढ़। नबी साईं हुनखे ईअं कोन चयो, नबी साईं चयसि त 2 ॻाल्हियूं अथई, उहे त ॻाल्हियूं मिसाल माना आहिनि, पर मां तोखे सिर्फ़ु 2 ॻाल्हियूं सिंपल थो ॿुधायां, चयसि त यार छो कहिड़ियूं मूंखे जल्दी खां जल्दी ॿुधायो त जीअं मां पंहिंजा हालात सही करे सघियां। त यार रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयसि त हिकिड़ी शइ त इहा आहे त तूं हर वक़्तु न वुज़ू सां रह, माना बग़ैर वुज़ू जे तूं न रह, हर वक़्तु तूं माना वुज़ू जे हालात में माना तुंहिंजो वुज़ू थियलु हुजे, तूं कमु करी कार करी सुठो थो जागी, तूं हर वक़्तु वुज़ू सां रह, बावज़ू तूं रह, त इंशाअल्लाह तुंहिंजे रिज़्क़ में बरकत ईंदी। हिकिड़ो पहिरीं ॻाल्हि त हुनखे चई त तूं निमाज़ पढ़ंदो कर, पहिरीं ॻाल्हि त निमाज़ माना लाज़मी, पहिरियां त इहो पुछे त तूं निमाज़ पढ़ंदो आहीं, छा मां निमाज़ पढ़ंदो आहियां, पहिरियां चई तूं निमाज़ जी पाबंदी कर 5 वक़्त, उन खां पोइ तूं हर वक़्तु वुज़ू सां रहंदो कर, यानी हर वक़्तु कहिड़े बंदो जी छा बि कहिड़ो कमु करींदो, पंहिंजो कारोबार थो करी, किथे वञी थो या राति जो अॼुकल्ह सुम्ही थो त सुम्हण खां अॻु में वुज़ू करे पोइ तो सुम्ही पओ, तुंहिंजी इंशाअल्लाह माना हिकिड़े महीने में तुंहिंजा हालात सही थींदा ऐं तुंहिंजे रिज़्क़ में बरकत ईंदी आहे, तुंहिंजी मुश्किलातूं ख़तमु थी वेंदियूं। ऐं चीज़ त ॿी हिकिड़ी शइ आहे जेको तूं ख़र्चु करींदो उन में किनायत अख़्तियार कर, किनायत कर, यानी करे तूं ॾिसींदो जेकॾहिं त कंहिं हंधि मां 5 रुपया ख़र्चु थियनि, पर जेकॾहिं मां हुते 2 रुपया ख़र्चु जेकॾहिं थियनि था त बि मुंहिंजो वक़्तु गुज़री वेंदो, त तूं हुते 2 रुपया या रुपयो ख़र्चु कर। किथे ॾिसींदो त का गैर ज़रूरी शइ आहे, ॾिसींदो जेका शइ मुंहिंजी ज़रूरत जी आहे, सिर्फ़ु तूं पंहिंजी उहा उन मां ज़रूरत वारी शइ वठि ऐं वधीक तूं पैसा ख़र्चु न कर, किनायत कर, जेका बि शइ तूं वठी उन में किनायत अख़्तियार कर। जेकॾहिं तूं किनायत अख़्तियार कंदे त तूं इंशाअल्लाह तुंहिंजे महीने में हालात, तुंहिंजे हिकिड़े महीने में इंशाअल्लाह तुंहिंजा हालात सही थींदा। ऐं इहे 2 ॻाल्हियूं नबी साईं हुनखे ॿुधायूं त मां चयो इहो पढ़ियो त जेकॾहिं मां चयो दोस्तनि सां शेयर कयूं त मथां अॼुकल्ह जे दौर में ॾिसो था त तमामु घणी तंगी आहे माण्हुनि जे हर कंहिं इंसान सां, हिन जे करे जेकॾहिं तव्हां दोस्तो जेकॾहिं चाहियो था त इहे तव्हां 2 ॻाल्हियूं त इंशाअल्लाह इहे 2 ॻाल्हियूं तव्हां कयो, इंशाअल्लाह तव्हांजी ज़िंदगी चेंज थींदी। ऐं मां पाण ख़ुदि बि इन शइ खे माना फॉलो कंदो आहियां, मां पाण बि हर वक़्तु वुज़ू सां रहंदो आहियां, तो इन करे मां बाक़ाइदे मुंहिंजी ज़िंदगी में चेंजिंग आई आहे, बाक़ाइदे माना फ़र्क़ु आहे वॾो, सो इंशाअल्लाह तव्हां बि कयो, तव्हांजी ज़िंदगी में बि इंशाअल्लाह माना मटिजी वेंदी तव्हांजी जेको हालात इंशाअल्लाह। ऐं पहिरीं ॻाल्हि त निमाज़ आहे, 5 वक़्त निमाज़ पढ़ो हर ॻाल्हि में, उन खां पोइ सच ॻाल्हायो, उन खां पोइ कूड़ ॻाल्हाइण बि हिकिड़ो माना रिज़्क़ में तंगी जो बाहिस हूंदो आहे, छो वधीक तव्हां इहे 2 ॻाल्हियूं कयो इंशाअल्लाह। तव्हां अॼुकल्ह जे दौर में तव्हां कंहिं वटि वेंदव त या किथे कंहिं पुछा कंदव कंहिं मौलाना खां कंहिं खां, त हू तव्हांखे चवंदो भाउ 500 दफ़ा कुल पढ़, 500 दफ़ा हीअ पढ़, 500 दफ़ा हू, हाणे त उहो माण्हुनि जी दिलि खॼी ईंदो, को कमु एतिरा चवंदो हाणे एतिरो मां टाइम ई कोन हुयो इहे शयूं मां वेही पढ़ां, हिन जे करे सिंपल जे 2 शयूं अथव, तव्हां हिकिड़ो त किनायत कयो, उन खां पोइ बावज़ूर रहो, इंशाअल्लाह तव्हांजा हालात मटी वेंदा। अस्सलामु अलैकुम।